सिंध जो मशहूरु मशरूब थाधल गर्मीअ जो दुश्मन। थाधल हिकिड़ी क़िस्म जो फ़रहत ॾींदड़ शरबत जेको गर्मीअ जी मुंद में पीबो आहे। थाधल धाणा, वॾफ, जीरो, चार मग़ज़ ऐं ॿियूं शयूं मिस्रीअ सां गॾु ॾंडे कूंडे में घोटे तयारु कई वेंदी आहे। अॼुकल्ह इहा मशीन ज़रिए पिणु घोटी वञे थी। किन हंधनि ते थाधल में गिदरे जा ॿिज, कारा मिर्च, ख़सख़स ऐं बादामियूं बि गॾे घोटींदा आहिनि। इनखे फ़रहत बख़्श हुजण सां गॾु सिहत लाइ बि फ़ाइदेमंद सम्झियो वञे थो। ख़ुशबूदार गुलनि ऐं पननि, जाम मेवनि ऐं जड़ियुनि ॿूटियुनि मां ठहियलु हीउ शरबत न रुॻो तव्हांखे पंहिंजी ख़ुशबूअ सां मुतवजा करे थो, पर इन जो रंग तव्हांखे ख़ुशगवार अहसासु ॾियारे थो। हीउ ख़ालिस सिंधी मशरूब आहे जंहिंखे सिंध जे सक़ाफ़ती मशरूब जी हैसियत पिणु हासिलु आहे। हिते जा माण्हू सदियुनि खां इहो मशरूब पीअंदा रहिया आहिनि। सिंध में ठटे ऐं नवाबशाह जी तयारु कयल थाधल पिणु वॾे पैमाने ते मशहूरु आहे, जेका सिंध वासियुनि लाइ हिकु सौगात आहे। हाणे के ॿियूं कंपनियूं बि थाधल ठाहिनि थियूं। ऊन्हारे में गर्मी वधण सां ई सिंध जे रवायती ऐं सक़ाफ़ती मशरूब थाधल जे स्टालनि ते शहरनि जी रश वधी वेंदी आहे। माण्हू सॼे ॾींहं जी थकावट जो अहसासु घटाइण लाइ थाधल जो इस्तेमालु कंदा आहिनि। ऊन्हारे जी मौसम में उत्तर सिंध ऐं बलोचिस्तान जे ॾखण ओभर वारनि इलाइक़नि जो गर्मी पद 50 डिग्री सेंटीग्रेड खां बि वधी वेंदो आहे। इन करे ऊन्हारे जी मौसम जी शुरूआति खां वठी इन्हनि इलाइक़नि जे रस्तनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते रंग बिरंगी स्टाल लॻाया वेंदा आहिनि, जिते काठ जे ठहियल संदुल ते हिकु वॾो स्टील जो टब थाधल सां भरियो पियो हूंदो आहे, जंहिंमें बर्फ़ जा ॻंढा पिणु तरंदा आहिनि, जिन में पाण तयारु कयल मशरूब थाधल विकिरो कयो वेंदो आहे। इन हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि लाड़काणो, सखर, जेकमाबाद ऐं ॿियनि गरम इलाइक़नि में जीअं ई सिजु ॾींहं जा तारा थो ॾेखारे त शहरनि खे थधे ठार मशरूब थाधल जी यादि अचे थी। बाहि वसाईंदड़ सिज ऐं सख़्तु गर्मीअ में थाधल पीअण सां गर्मीअ जी शिदत में घटिताई अचे थी। अहिड़ीअ सूरत हाल में सिंध जा शहरी सिंध जो सक़ाफ़ती मशरूब थाधल वॾे जोश ऐं जज़्बे सां पीअनि था। थाधल जी तयारी अॻे ॾंडे कूंडे में हथ सां कई वेंदी हुई, पर जदीद दौर सां गॾु इन में जिदत अची वई आहे। हाणे हिन मशरूब में शामिल समूरियूं शयूं हिकु वॾे मशीनी कूंडे में विझी थाधल तयारु कई वेंदी आहे, जेका इंसानी जिस्म लाइ तमामु मुफ़ीद आहे। थाधल जी मक़बूलियत ऐं इस्तेमाल जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त गर्मीअ जी मौसम में सिंध जे कंहिं बि इलाइक़े जे लिंक रोड, बाज़ार या नेशनल हाईवे ते सफ़र दौरान थाधल जा स्टाल लॻल नज़र अचनि था। इन खां अलावा गर्मीअ जी मौसम में काफ़ी माण्हुनि जे रोज़गार जो हिकु ज़रियो पिणु आहे। ऊन्हारे जी आमद सां ई सॼी सिंध में नंढी तोड़े वॾियुनि जायुनि, बस स्टैंड ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु थाधल विकिरो कंदड़नि जा स्टाल सींगारजी विया आहिनि।